विशाहाला वेझो माज़ूरनि जे नाले वारी समाजी तंज़ीम NTF पारां मटियारी ज़िले जे बेशुमार माज़ूर माण्हुनि में व्हील चेयर्स, ट्राई-साइकिलूं, ईद जा कपड़ा तक़सीम कया विया। ॻोठ जमाल खान निज़ामाणी में नेशनल डिसेबिलिटी एंड डेवलपमेंट फोरम पारां माज़ूर माण्हुनि में व्हील चेयर्स, ट्राई-साइकिलूं ऐं ॿियो सामान विरहाइण वारी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिं में NTF जे सदर आबिद लाशारी, प्रोग्राम मैनेजर तारिक चन्नड़ ऐं माज़ूरनि जे फलाह बहबूद लाइ कम कंदड़ नाले वारे समाजी अॻवान सलमान अली लगारी ऐं ॿियनि वॾी अंग में शिरकत कई। इन मौक़े ते समाजी तंज़ीम NTF जे अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान शरीफ़ जे भलियारे महीने में हस्बे मालूम हर साल जियां हिन साल बि माज़ूर माण्हुनि में व्हील चेयर, ट्राई साइकिलूं, ईद जा कपड़ा विरहाया विया आहिनि। हुन चयो त माज़ूर माण्हू असांजे मुआशिरे जा फ़र्द आहिनि, जंहिंजी मदद करणु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। हुन चयो त असांजी तंज़ीम सदाईं अहिड़नि फ़र्दनि जी मदद में अॻु भरी रही आहे। प्रोग्राम जे इख़्तिताम ते आयल माण्हुनि लाइ इफ़्तार जो बंदोबस्तु कयो वियो। हुन आख़िर में प्रोग्राम जे मेज़बान सलमान अली लगारी तरफ़ां सभिनी माण्हुनि ऐं मुअज़्ज़िज़ महिमाननि जो शुक्रिया पिणु अदा कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।